नाज़िम तरफ़ां खे ॿुधाईंदा आहियूं त गुपचाणी थाणे ते अदालती छापो हयो वियो आहे। ॻोठाणो हाशिम चांडियो बाज़ियाब थी वियो आहे। SHO खे सुभाणे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हां खे ॾींदा हलूं त गुपचाणी थाणे ते अदालती छापो हयो वियो। ॻोठाणो हाशिम चांडियो बाज़ियाब थी वियो आहे। SHO खे सुभाणे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हां खे ॾींदा हलूं त गुपचाणी थाणे ते अदालती छापो हयो वियो। ॻोठाणो हाशिम चांडियो बाज़ियाब थी वियो आहे। SHO खे सुभाणे रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हां खे अपडेट कंदा हलूं त गुपचाणी थाणे ते अदालती छापो हयो वियो आहे। ॻोठाणो हाशिम चांडियो बाज़ियाब थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गुपचाणी मां आवाज़ TV जे रिपोर्टर मसूद ज़ंगेजो खां। जी मसूद, इन हवाले सां अपडेट कजो। मसूद, इन हवाले सां अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? नवाब मेहताब चांडियो पारां गुपचाणी थाने ते छापो हयो वियो आहे, जंहिंमें के दाग बांदी बनायल नौजवान मोहम्मद हाशिम चांडियो खे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं SHO गुपचाणी मकसूद रज़ा मंगनार खे सुभाणे रिकॉर्ड ते पेश थियण जो ॾिनो आहे। नाग बांदी बनायल मोहम्मद हाशिम चांडियो जे वारिस मोहम्मद खान चांडियो पारां एक दरख़्वास्त ॾियण ते सिविल जे नवाब शाह पारां कार्रवाई करे नौजवान खे बाज़ियाब करायो वियो आहे। जी ठीक है मसूद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।